अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ अल अज़ीज़िया रेफरेंस में भी बरी एहतसाब अदालत जो सज़ा वारो फ़ैसिलो कलदम करार। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ की सज़ा ख़िलाफ़ अपील मंज़ूर करे वरिती। ॿुधणी दौरान अदालत पुछियो त अल अज़ीज़िया रेफरेंस ऐं नवाज़ शरीफ़ विच में कहिड़ो ॻंढापो आहे। वाजिद ज़िया कहिड़नि दस्तावेज़नि जी बुनियाद ते नतीजो कढियो हो, उहे दस्तावेज़ ॾेखारियो। नैब प्रोसिक्यूटर चयो त रेफरेंस वाजिद ज़िया जे मफ़रूज़े ते बदल हो। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स में चयो त वाजिद ज़िया पाण चवे थो ॻंढापो साबित करण लाइ वटसि के बि सबूत न आहिनि, मफ़रूज़नि जी बुनियाद ते सज़ा नथी ठहे, सबूत आहे त ॿुधायो। अदालत अल अज़ीज़िया रेफरेंस वापसि एहतसाब अदालत ॾांहुं उमाणण जी इस्तदा रद करे छॾी। समूरियूं रंडकूं ख़त्म थी वयूं। हाणे नवाज़ शरीफ़ आम चूंडुनि में हिसो वठंदो। नवाज़ लीग अॻवान आज़म नज़ीर तारड़ जो इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले ते तबसरो। आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हाणे अहिड़ो को बि केस न रहियो आहे जेको नवाज़ शरीफ़ खे चूंडुनि में हिसो वठण खां रोके सघे। अदालतुनि जिन केसिस में नवाज़ शरीफ़ खे ॾोहारी करार ॾिनो हो, उन्हनि मां हू आजो थी चुको आहे। शहबाज़ शरीफ़ अदालती फ़ैसिले ते रद्दअमल ॾींदे चयो त हिकु वज़ीर आज़म खे नाअहल कराइण लाइ दाख़िल करायल कूड़ा केस अंजाम ते पहुची रहिया आहिनि। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में पाकिस्तान में ॿीहर ख़ुशहाली ईंदी। सुप्रीम कोर्ट शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सदारती रेफरेंस में नव मुआविन मुक़रर करे छॾिया। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में नव रुकनी लाज बेंच ॿुधणी हलाई। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी कार्रवाई ॾिसण लाइ अदालत में मौजूद हुआ। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछियो त छा हुकूमत हाणे सदारती रेफरेंस खे हलाइण घुरे थी। अटॉर्नी जनरल चयो त खेसि हिदायत मिली आहे त हुकूमत रेफरेंस खे हलाइण घुरे थी। जस्टिस मंसूर अली शाह सवाल उथारींदे चयो त अदालत हिकु ख़त्म थियल केस खे ॿीहर कीअं ॾिसी सघे थी। सुप्रीम कोर्ट ॿी नज़रसानी अपील नथी ॿुधी सघे। हिकु मामिलो ख़त्म थी चुको आहे। अदालत खे इहो त ॿुधायो त केस में कानूनी सवाल छा आहे। फ़ैसिलो ख़राब हो तॾहिं बि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो हतमी आहे, उनखे तब्दील नथो करे सघिजे। हाणे त असां भुट्टो केस खे छुई बि नथा सघूं। इहे आइनी सवाल आहिनि जिन जा जवाब ज़रूरी आहिनि। वकील फारूक एच नाइक चयो त ज़ुल्फ़िकार भुट्टो केस अवामी अहमियत जो केस आहे। जस्टिस मंसूर चयो त अवामी अहमियत वारो सवाल सदर खे ॾिसणो हो। ॿुधायो अदालत कहिड़े कानून तहत ही रेफरेंस हलाए। अदालत नव कानूनी माहिरनि खे मुआविन मुक़रर कंदे ॿुधणी जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। अदालत पंहिंजे हुकुमनामे में चयो त जनवरी खां सदारती रेफरेंस ते रोज़ानो ॿुधणी कई वेंदी। को बि इल्तवा न ॾिनो वेंदो। जस्टिस दुराब पटेल समेत केस सां लाॻापियल ॿियनि जे इंटरव्यूज़ जो रिकॉर्ड तलब। रिटायर्ड जस्टिस मंजूर मलिक, बैरिस्टर सलमान सफ़दर, अली अहमद ऐं ॿिया अदालत जी मुआवनत कंदा। एतज़ाज़ अहसन अदालत जी मुआवनत खां माज़रत करे छॾी। फरवरी 8 का इलेक्शन दिन है, उस पे जस्टिस फ़ाइज़ ईसा साहब ने खुद कहा था कि पत्थर में लिखा हुआ है, कुछ सवाल ना करे कि फरवरी 8 के आगे इलेक्शंस हो सकते हैं। पीपल्स पार्टी चेयरमैन पारां चूंडुनि जे मामले ते चीफ जस्टिस मथां मुकमल एतमाद जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ते 100% एतमाद आहे। हुन वाज़े कयो आहे त 8 फरवरी पत्थर ते लिखियल आहे। चूंडूं ज़रूरु थींदियूं। असां वटि सियासी इख़्तिलाफ़नि खे ज़ाती दुश्मनी ताईं पहुचायो वियो आहे। फ़ैसिलो कयो त इख़्तिलाफ़ खे पासीरो करे गॾिजी मसइलनि जो हल कढंदासीं। असांखे ज़ुल्फ़िकार भुट्टो लाइ इंसाफ़ घुरिजे। क़ौम खे ॿुधायो त ज़ुल्फ़िकार भुट्टो बेक़सूर हो। अदालत खे अहिड़ो फ़ैसिलो करणु घुरिजे जो अॻिते लाइ दरवाज़ा बंदि थी वञनि। ज़ुल्फ़िकार भुट्टो रेफरेंस अदलिया लाइ इम्तिहान ऐं रत जा छंडा साफ़ करण जो मौक़ो बि आहे। रेफरेंस खे ॿुधण ते चीफ जस्टिस ऐं ॿियनि जजिस जा थोराइता आहियूं। राव अनवार बाबति सवाल जे जवाब में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हीउ जिन जो रांदीको आहे उन्हनि ई खेसि लॉन्च कयो आहे। लियारी जे कारकुननि इन रांदीके लाइ हिकु नारो ॾिनो आहे। लियारी जे कारकुननि जो नारो आहे मियां तेरे जानिसार बशीर महमूद राव अनवार। देखो, जहाँ तक ये साहब है, हम सब जानते हैं, आप भी जानते हैं, आप भी जानते हैं कि ये किसका खिलौना है और उन्होंने ही इसको लॉन्च किया होगा। वैसे मेरे लियारी के जियाले जो है ना, वो बहुत मज़ेदार नारे बनाते हैं। तो इन्होंने कल मुझे एक मैसेज भेजा जब ये सब कुछ चल रहा था कि मियाँ तेरे जानिसार बशीर महमूद राव अनवार। सुप्रीम कोर्ट जा हथ गुज़िरियल 40 सालनि खां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे खून सां रंगियल आहिनि। सुप्रीम कोर्ट हाणे माज़ी में हिकु फ़ौजी आमिर जे दबाव में कयल फ़ैसिले खे ख़त्म करे सघे थी।
आसिफा भुट्टो ज़रदारी जो एक्स ते पोस्ट कयल बयान। आसिफा चयो त असांखे दुआ करणु घुरिजे ऐं उमीद करणु घुरिजे त मुआज़िज़ जज अॼु हिन शर्मनाक फ़ैसिले खे ख़तमु करे छॾींदा। इहो रुॻो मुंहिंजे ख़ानदान लाइ न पर पाकिस्तान लाइ बि ज़रूरी आहे। बख़्तावर भुट्टो ज़रदारी चयो त आसिफ ज़रदारी ऐं बिलावल अॼु तारीख़ मां क़ाइदे अवाम जी बरियत खे यकीनी बणाए रहिया आहिनि। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ज़िंदा हुजे हा त फ़ख़्रु महसूसु करे हा त ख़ानदान संदसि ख़्वाब पूरो करे रहियो आहे। जस्टिस मुज़ाहिर नक़वी जो पंहिंजे रेफरेंसिस जे मामले ते चीफ जस्टिस समेत सुप्रीम कोर्ट जे समूरनि जजिस खे खुलियल ख़त। जस्टिस मुज़ाहिर नक़वी लिखियो आहे त जुडिशल काउंसिल जी बोगस कार्रवाई खे चैलेंज करण जो हक़ रखां थो। मुंहिंजी साख नुमाया आहे। ख़त लिखण जो मक़सदु इहो बावर कराइणु आहे त हीउ मुंहिंजी ज़ात न पर असूल जो मामिलो आहे। जस्टिस एजाज़ुल अहसन पारां रजिस्ट्रार खे लिखियल ख़त मां ज़ाहिर थियो त प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी भञकड़ी थी रही आहे। असांखे 4.5 ॾींहं न पर 6 ॾींहं कमु करण जी पघार मिलंदी आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो जस्टिस एजाज़ुल अहसन खे जवाबी ख़त। चीफ जस्टिस ख़त में लिखियो त मुंहिंजा दर साथियुनि लाइ सदाईं खुलियल आहिनि। आऊं इंटरकॉम ऐं फ़ोन ते बि दस्तियाब आहियां। तव्हां ख़दशा ॿुधाइण लाइ न मूंखे कॉल कई ऐं न ई वरी मुलाक़ात लाइ आया। तव्हांजो ख़त मिलण बैदि फ़ौरी इंटरकॉम ते राब्ते जी कोशिशि कई पर जवाबु न मिलियो। मूं स्टाफ खे तव्हां सां राब्ते जो चयो त अमले ॿुधायो त तव्हां जुमे ते मंझंदि जो लाहौर हलिया विया। जज जी पहिरीं ज़िम्मेवारी अदालती फ़र्ज़ अंजाम ॾियणु आहे। मशवरो करण में दिलचस्पी न हुजे हा त जंहिं एक्ट खे तव्हां मुअतल कयो उन ते अमल छो कया हा। जजिस कमेटी जा 3 इजलास तव्हांजी अदम मौजूदगी सबबि मुलतवी कया विया। जजिस रोस्ट्रम ते तव्हांखे एतिराज़ आहे त नओं इजलास घुराए बेंचिस जी जोड़जक ते गौर करे सघिजे थो। जस्टिस एजाज़ुल अहसन रजिस्ट्रार सुप्रीम कोर्ट खे ख़त लिखी बेंचिस जी जोड़जक ते ख़दशा ज़ाहिर कया हुआ। डेरा इस्माइल खान में फोर्सिस जी चेकपोस्ट ते दहशतगर्दनि जो हमिलो। 23 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त 6 दहशतगर्दनि जी चौकी में दाख़िल थियण वारी कोशिश नाकाम बणाई वई। दहशतगर्दनि बारूद संभरियल गाॾी चेकपोस्ट सां टकराए छॾी। नतीजे में धमाके सां इमारत रही पई ऐं 23 जवान शहीद थी विया। फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 6 दहशतगर्द मारिजी विया। उन खां अॻु डेरा इस्माइल खान में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान 17 दहशतगर्द मारिजी विया। कराची में ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जा ठिकाणा तबाह। वॾे तइदाद में हथियार ऐं धमाकेदार मादो हथ। ISPR चयो आहे त फोर्सिस मुल्क में दहशतगर्दी ख़तमु करण लाइ पुरज़म आहिनि। बहादुर सिपाहियुनि जूं क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत कनि थियूं। दहशतगर्दनि सां दिलेराणी वेड़ दौरान पाक फ़ौज सिंध वासी 5 जवाननि बि शहादत माणी। डियाई खान में दहशतगर्दनि जे हमले में घोटकी वेझो ॻोठ सुबदार खान ख्वावड़ वासी फ़ौजी जवान मोहम्मद इसाक ख्वावड़ शहीद थी पियो। डियाई खान में दहशतगर्दनि सां वेड़ दौरान दाहिली जे ॻोठ रड़ाकर वासी हवलदार मोहम्मद जमील राहिमो बि शहीद। वज़ीरिस्तान में बि दहशतगर्दनि सां वेड़ दौरान ख़ैरपुर ज़िले जा रहवासी पाक फ़ौज जा 2 जवान शहीद थी विया। शहीदनि में कोटडेजी जे ॻोठ फैसल मह जो रहवासी मुख्तियार शेख ऐं ठरी मीरवा जे ॻोठ लखमेश शहर वासी जवान अमीर हुसैन शामिल। वज़ीरिस्तान जे वाना वारे इलाइक़े में दहशतगर्दनि सां वेड़ दौरान मनड़ी जे ॻोठ सावण खान ॾाहिरी जे रहवासी फ़ौजी जवान ग़ुलाम मुर्तज़ा ॾाहिरी बि शहादत माणी। पाक फ़ौज शहीद जवाननि जो अबाणनि इलाइक़नि में तरो विछायो वियो। स्टेट बैंक पारां ईंदड़ 2 महीननि लाइ व्याज जी शरह 22% बरक़रार रखण जो ऐलान। मॉनेटरी पॉलिसी कमेटी जे इजलास में व्याज जी शरह बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो। जारी कयल पधिराई में स्टेट बैंक चयो आहे त 12 महीननि जी बुनियाद ते हक़ीक़ी व्याज जी शरह बदस्तूर हाकारी आहे। महांगाई तवक़्क़ो मूजिबि लाॻीतो घटिजी रही आहे। GDA इलेक्शन कमीशन पारां आरओज़ ऐं DROज़ जी मुक़ररी खे रद्द करे छॾियो। सूबे जे सरकारी मुलाज़िमनि बदिरां बैनुल सूबाई मुक़ररियूं करण जो मुतालबो। सफ़दर अब्बासी, सरदार अब्दुल रहीम ऐं ॿियनि GDA अॻवाननि चयो आहे त इलेक्शन कमीशन पारां मुक़रर आरओज़ ऐं DROज़ खे रद्द कयूं था। सूबाई इलेक्शन कमिश्नर खे तब्दील करे तासुर ॾिनो वियो त शफ़ाफ़ चूंडुनि लाइ क़दम खयो वियो आहे।
सिंध में तालीम खाते के अमलदारनि जी असिस्टेंट आरोज़ तौर मुक़ररी धांधली की रिथाबंदी के अमली जामो पहिराइणु आहे। इलेक्शन कमीशन के मेंबर निसार दुरानी के फौरी हटायो वञे। इलेक्शन अमले के गैर जानिबदार हुजण ताईं शफ़ाफ़ चूंडूं न थींदियूं। बैनुल सूबाई मुक़ररिन खां पोइ इलेक्शन अमलो गैर जानिबदार थी सघे थो। इन्हनि गरीब मारूअड़नि जो ॾोह कहिड़ो आहे जो तव्हां हिननि खे जेका 3200 3500 जी यूरिया भाण जी बोरी आहे उहा तव्हां 5500 ऐं 5000 में ॾियो था। 6000 रुपया बोरी कहिड़े हिसाब सां था ॾियनि जेका अछे कलर जी ब्लैक ते विकिरो था कनि। इहा कमीशन ऑफिसर मथां पिया वठनि। भाण ठाहिण वारी जेके कंपनियूं आहिनि इन्हनि पाण में मिली भगत करे जेको कलर जा रेट महांगा करे छॾिया अथनि। ये हथरादू खोट करे डीसी एग्रीकल्चर जो एसी साहब है ये हथरादू ड्रामाबाजी करे जो है भाण की खोट पैदा करे जो आबादगारन जी जो माशी कतलाम करे रहा है। सिंध की ज़रात के हथ वठी करे जो है तबाही के किनारे ते पहुंचाए छॾियो अथनि। सिंध में भाण जे हथरादू खोट वधी वई। आबादगार सराफा एहतजाज जैकबाबाद जे JUI जे सर ते भाण जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ रैली बाद एहतजाज। ज़रई ज़मीनुनि जी नीलामी वारो फ़ैसिलो बि वापसि वठण जो मुतालबो। चंबड़ में सिंध हारी कमेटी पारां भाण जी खोट ऐं नकली ज़रई दवाउनि जे विकिरे ख़िलाफ़ 3 ॾींहं बि बुख हड़ताल। टंडो बागो में ज़रई ज़मीन जी नीलामी ऐं भाण जे हथरादू खोट ख़िलाफ़ सिंध हारी तहरीक पारां रैली। ॾेई मोड़ ते धरणो हणी हारिन सां जारी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। आबादगारनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी मिली भगत सां DAP ऐं भाण ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। निगरां हुकूमत खां भाण जे हथरादू खोट ऐं ब्लैक ते विकिरो बंदि करण जो मुतालबो। निगरां वॾे वज़ीर मास्तरियाणी खे हिसाइण ते लाड़काणो तालीमी बोर्ड जे चेयरमैन खे हटाए छॾियो। प्रोफेसर नसीम अहमद खे सूबाई मुहतसिब जे फ़ैसिले जी रोशनी में उहिदे तां हटायो वियो। नसीम मेमुण ते हैदराबाद में पोस्टिंग दौरान पब्लिक स्कूल जी मास्तरियाणी खे हिसाइण जो इल्ज़ाम हो। सूबाई मुहतसिब मास्तरियाणी जी शिकायत ते जांच बाद प्रोफेसर नसीम अहमद खे ॾोहारी करार ॾिनो हो। प्रोफेसर नसीम अहमद खे लाड़काणो तालीमी बोर्ड जे चेयरमैन वारे उहिदे तां हटाइण जो नोटिफिकेशन जारी।